बटियन जोड़न हिक बे जो थामियो हथ ऐं उम्र भर जा ठही विया जीवन साथी। किथे थियो हीअ सामूहिक विवाह सॼी स्टोरी मां ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सोने सरानी सां गॾु सिंधी भजन सिंधी न्यूज। बटियन जोड़न थामियो हिक बे जो हथ ऐं ठही विया हिक बे लाइ जीवन साथी। जय झूलेलाल। सूरत महिला मंडल तरफा और सॼी सूरत जी पंचायत जे हर एक ग्रुप जे तरफा तव्हां सभिनी जो चतुर्थ सामूहिक विवाह में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु पाण गॾु थिया आहियूं ॿटीह दुल्हननि जी शादी कराइण लाइ, त तव्हां सभई पंहिंजा आशीर्वाद ज़रूरु ॾिजो। वरुण अवतार लाल साईं भगवान झूलेलाल जी जो आशीर्वाद ऐं ब्रह्म ऋषि स्वामी लीलाशाह जी महाराज जी सिखलाई खे वठी सूरत जी लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत ॿटीहनि जोड़नि खे मिलाइण जो माध्यम ठहियो। सूरत जे महाराजा ग्रेसन भवन सिटी लाइट में 19 दिसंबर 2021 जो लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत सूरत ऐं सामूहिक विवाह आयोजन समिति ॿियो श्री लाड़ सिंधी समाज सेवा मंडल ट्रस्ट पारां चौथों सामूहिक विवाह सम्मेलन जो भव्य आयोजन कयो वियो। लाड़ी लोहाणा महिला मंडल सूरत जी अॻवान भेनरुनि ॿटीहनि न्याणियुनि जा माइट ठही हुननि खे संभराइण में घणी सुठी भूमिका निभाई। 32 न्याणी तयार थी जीअं ई मंच ते कतार मां आयूं इहे लॻियो जीअं नारी शक्ति पंहिंजे दिव्य रूप जो दर्शन करायो आहे। दुल्हन जे रूप में सजी जॾहिं सभिनी न्याणियुनि जयकारो लॻायो त माहौल में सुहिणो अहसास सभिनी कयो। हुते ही लाड़ी लोहाणा नवयुवक मंडल सूरत जे युवाउनि सभिनी व्यवस्थाउनि में सुठी सेवा करे पुण्य कमायो। ॿटीह घोट भी तयार थिया ऐं प्रसिद्ध महाराज स्वामी जे देखरेख में घोट ऐं कुंवार जा हथड़ा ॿधी घर वांगुरु रस्मूं कयूं वयूं। चौहठ परिवार ऐं घणई सिंधी हस्तियुनि जी मौजूदगी में 32 जोड़नि फेरा वठी विहांउ जे पवित्र बंधन में पाण खे ॿधियो। हिक ॿिए खे जयमाला पाए 32 जोड़ा जीवन भर लाइ हिक ॿिए जा ठही विया। हिन सामूहिक विवाह जा साक्षी भाजपा जा गुजरात प्रदेश अध्यक्ष ऐं सांसद श्री BR पाटिल ऐं अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय प्रमुख श्री भागचंद जी सुखमाणी ऐं अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी नवयुवक मंडल जा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री विनोद भाई करमचंदानी जी सहित घणई वरिष्ठ ऐं प्रमुख जन थिया। बेटी की शादी समय पर हो, इसके लिए सिंधी समाज ने समाज की बेटियों की शादी करने का समूह लगने का जो आयोजन किया है, मैं उसके लिए आप सबको बहुत बहुत अभिनंदन। आज 32 जोड़ों की शादी है। मैं देख रहा था कि जैसे अपने घर में शादी हो उससे भी ज्यादा खुशी यही समाज की विशेषता है। सभिनी हिन सुहिणे आयोजन जी वाखाण कई ऐं सूरत जी लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत ॿियो हिन सां गॾु ई जुड़ियल सभिनी शाखाउनि जे सदस्य गणनि जे सुठे कम ऐं बंदोबस्त लाइ सभिनी वाधायूं ॾिनियूं।
तव्हांजी सामूहिक विवाह जे बारे में छा राय आहे कमेंट करे ज़रूर ॿुधायो। हिन सिंधी चैनल खे सब्सक्राइब करो, हिन खे शेयर भी करजो। तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज़।